बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आज़म। अॼो की हिन वीडियो में पाण सिखंदासीं त पंहिंजे यूट्यूब जी वीडियोज़ लाइ थंबनेल कीअं ठाहिजे। असल में दोस्तों पाण जेको हिन वीडियो में सॉफ्टवेयर यूज़ कंदासीं उन जो नालो आहे एडोब फोटोशॉप CS6। ऐं दोस्तों थंबनेल ठाहिण लाइ मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर यूज़ कया वेंदा आहिनि, जीअं कोरल ड्रा ऐं ॿिया बि मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर यूज़ कया वेंदा आहिनि, एडोब इलस्ट्रेटर वग़ैरह। ऐं दोस्तों मोबाइल में भी काफ़ी अहिड़ा सॉफ्टवेयर आहिनि जेके यूज़ करे पाण मोबाइल में ही थंबनेल ठाहे सघूं था। तो दोस्तों पाण हिन वीडियो में एडोब फोटोशॉप CS6 यूज़ कंदासीं। तो दोस्तों सब खां पहिरीं पंहिंजो एडोब फोटोशॉप ओपन कंदासीं। एडोब फोटोशॉप ओपन थी चुको आहे। हाणे दोस्तों फाइल ते क्लिक कंदासीं, न्यू ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तों सब खां पहिरीं हिनखे को नालो ॾींदासीं। नालो ॾियण खां बाद में दोस्तों इन जी साइज़ कंदासीं 1280। असल में दोस्तों तव्हांखे यादि रहे त थंबनेल जी साइज़ जेकी आहे सो हुन जी वेकर आहे, हुन जी दोस्तों विद आहे 1280 ऐं दोस्तों हुन जी जेका हाइट आहे उहा आहे 720। दोस्तों यूट्यूब जे थंबनेल जी साइज़ इहा ई आहे। तो दोस्तों पाण भी इहा ई साइज़ रखंदासीं ऐं दोस्तों रेज़ोल्यूशन पाण 300 रखंदासीं। जेकॾहिं दोस्तों इंचन में पाण काशी ठाहींदासीं त 72 रेज़ोल्यूशन रखंदासीं ऐं जेकॾहिं दोस्तों पाण पिक्सल्स में काशी ठाहींदासीं त 300 रेज़ोल्यूशन रखंदासीं। ऐं दोस्तों हिते जी वाइट सिलेक्ट कंदासीं ऐं ओके कंदासीं। ही दोस्तों पंहिंजी साइज़ तयार थी चुकी आहे। हाणे दोस्तों हिन में का तस्वीर ऐड कंदासीं। जेकॾहिं दोस्तों तव्हां मोबाइल जे बारे में वीडियो ठाहे रहिया आहियो त मोबाइल जी तस्वीर ऐड कंदव, ऐं जेकॾहिं तव्हां जंहिं बि बारे में वीडियो ठाहे रहिया आहियो त उहा तस्वीर ऐड कंदव। तो दोस्तों पाण यूट्यूब थंबनेल जे बारे में वीडियो ठाहे रहिया आहियूं त पाण यूट्यूब जी तस्वीर जेको यूट्यूब जो लोगो आहे उहो ऐड कंदासीं। उन खां बाद में आख़िरी में थंबनेल ठाहे उहो बि ऐड कंदासीं। तो दोस्तों फाइल ते अची ओपन ते क्लिक कंदासीं ऐं डेस्कटॉप ते क्लिक कंदासीं। हिन लोगो खे ओपन कंदासीं, हिन खे ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं फाइल ते, हिन जी साइज़ नंढी कंदासीं, हिन खे लॻाईंदासीं। हाणे दोस्तों पाण हिन में सिंधी लिखी ॾिसंदासीं। टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची दोस्तों सिंधी लैंग्वेज सिलेक्ट कंदासीं ऐं क्लिक करे लिखंदासीं। ही दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त लिखाई जी तरतीब सही न अची रही आहे। तो दोस्तों हिनखे पाण कैंसिल कंदासीं ऐं दोस्तों पाण हिकु टेक्स्ट जी मदद वठंदासीं जंहिं असां इहा लिखाई कंदासीं। जेकॾहिं दोस्तों तव्हांखे फोटोशॉप में सिंधी लिखणु नथी अचे त दोस्तों हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां लिंक ॾेई छॾंदुसि, उते ई तव्हां क्लिक करे ऐं फोटोशॉप में सिंधी कीअं लिखिजे उहो बि तव्हां वीडियो ॾिसी सघो था। तो दोस्तों कंट्रोल O ओपन कंदासीं ऐं हिते अची दोस्तों हिन टेक्स्ट खे ओपन करे हिन जी साइज़ घटाईंदासीं, हिन खे ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं, हिन जी साइज़ अञा घटाईंदासीं। कंट्रोल 0 प्रेस कंदासीं, फिट ऑन स्क्रीन ऐं दोस्तों हिन टेक्स्ट जी मदद सां पाण लिखंदासीं। अल्ट खे प्रेस करे हिन जी कॉपी करे खणी ईंदासीं हेॾां ऐं हिते लिखंदासीं पंहिंजे यूट्यूब जे वीडियोज़ लाइ। हाणे दोस्तों थंबनेल पाण इंग्लिश में लिखंदासीं ऐं दोस्तों हिन जो फ़ॉन्ट चेंज कंदासीं। हिन खे खणी ईंदासीं हिते, हिन जी साइज़ वधाईंदासीं ऐं हुन खां बाद में दोस्तों हिन खे अल्ट खे प्रेस करे वरी हिन जी कॉपी करे ईंदासीं हेठि ऐं हितां सिंधी कीबोर्ड सिलेक्ट कंदासीं, टेक्स्ट टूल सिलेक्ट करे ऐं हिन खे बि सिलेक्ट करे हिते लिखंदासीं। हिन खे दोस्तों हिते सेट कंदासीं।
हिन ॿिनी खे दोस्तो सिलेक्ट करे खणी ईंदासीं हेठि। हितां थोरो हीअं कंदासीं ऐं दोस्तो मथी खे सिलेक्ट करे हिननि खे खणी ईंदासीं थोरो हेठि ऐं दोस्तो हिन खे थोरो सिलेक्ट करे वधाईंदासीं। ऐं रोलर खे खणी ईंदासीं हिन ते हिते, वरी रोलर खे खणी ईंदासीं हिन ते हिते। त दोस्तो हिन खे बि उन साइज़ जे हिसाब सां फिट करे सघूं। हिननि खे दोस्तो पंहिंजे हिसाब सां सेट कंदासीं। ही दोस्तो तयार थी चुकी आहे। हाणे दोस्तो हिननि खे कलर ॾींदासीं। हिन खे सिलेक्ट करे न त डबल क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में ईंदासीं, हिन खे को बि कलर ॾींदासीं। मसलन हिन खे ब्लू कलर था ॾियूं। हिन खे स्टॉक ॾींदासीं, अछो स्टॉक ॾींदासीं। पर दोस्तो इहो स्टॉक नज़र न अची रहियो आहे छो त दोस्तो बैकग्राउंड बि अछो आहे। त दोस्तो बैकग्राउंड ते डबल क्लिक करे अनलॉक करे ऐं वरी डबल क्लिक करे हिन खे बि कलर ॾींदासीं। पंहिंजी मर्ज़ी जो दोस्तो तव्हां बि कलर ॾेई सघो था बैकग्राउंड खे। मां हिन खे ग्रीन कलर ई ॾींदुसि। ओके, हिन बैकग्राउंड खे लॉक कंदासीं ऐं दोस्तो हिते अची स्टॉक ते क्लिक कंदासीं। स्टॉक जी साइज़ घटाईंदासीं। वरी दोस्तो हिते ईंदासीं जे वीडियोज़ लाइ। दोस्तो हिन ते डबल क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में अची ऐं साॻियो कलर हिते ॾींदासीं। जेकॾहिं दोस्तो तव्हां ईअं कलर साॻियो नथा ॾियणु चाहियो त दोस्तो हिते पंहिंजे ते अची हिते अची कॉपी लेयर स्टाइल करे ऐं हिते अची पेस्ट लेयर स्टाइल कंदा त साॻियो कलर अची चुको हूंदो। उन खां बाद में दोस्तो थंबनेल खे अहिड़ो को कलर ॾींदासीं जंहिं सां हीउ उथी बीहे। त दोस्तो हिन खे पाण हिते अची दोस्तो येलो कलर ॾींदासीं त जीअं शाइनिंग करे बीहे। हीउ बि दोस्तो कलर अची चुको आहे। हाणे दोस्तो हेठि आख़िर बचाए दोस्तो हिननि ते बि अची ऐं पेस्ट लेयर स्टाइल कंदासीं। साॻियो कलर अची चुको हूंदो। उन खां बाद में दोस्तो पाण खे एरो जी ज़रूरत पवंदी। उन लाइ दोस्तो शेप टूल खे सिलेक्ट कंदासीं। हिते अची दोस्तो लास्ट में जेको कस्टम शेप टूल आहे उनखे सिलेक्ट कंदासीं। हिते अची एरो खे सिलेक्ट कंदासीं। एरो खे सिलेक्ट करण खां बाद में दोस्तो हिते अची एरो खे ड्रैग कंदासीं ऐं दोस्तो हिन खे रोटेट कंदासीं। हिन जी साइज़ थोरी घटाईंदासीं। हिन खे हिते लॻाईंदासीं ऐं दोस्तो हिन जो कलर चेंज कंदासीं। साॻियो कलर ॾींदासीं दोस्तो हिन खे। ही दोस्तो हिन सां मिलाए छॾींदासीं। ऐं हाणे दोस्तो हेठि ईंदासीं बैकग्राउंड ते अची अनलॉक कंदासीं ऐं हिन सभ खे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करे कंट्रोल जी ग्रुप कंदासीं। हिते ग्रुप ते अची कंट्रोल जे कंदासीं त हीउ दोस्तो कॉपी थी वेंदो। ऐं दोस्तो हिन खे अची हिते साइज़ घटाईंदासीं। हिन जी साइज़ घटाए ऐं हिन खे लॻाईंदासीं हिते। हिते लॻाइण खां बाद में दोस्तो हिन खे हितां ओपन कंदासीं। ओपन करण खां बाद में दोस्तो हिन जे अंदरि जेको बैकग्राउंड आहे उन ते ईंदासीं। उन ते डबल क्लिक कंदासीं। हुन स्टॉक ते क्लिक कंदासीं ऐं हिते अची क्लिक करे हिन खे येलो स्टॉक ॾींदासीं। स्टॉक ॾियण खां बाद में दोस्तो हिन खे बंदि कंदासीं। हिन खे थोरो हेठि कंदासीं।
ऐं दोस्तों मूव टूल सिलेक्ट कंदासीं, हिते अची लेयर खे सिलेक्ट करे हिन खे सिलेक्ट करे थोरो मथे कंदासीं, थंबनेल खे थोरो मथे कंदासीं, ठाहियो आसानी सां, हिन खे बि थोरो मथे कंदासीं। ही दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त तक़रीबन थंबनेल तयारु थी चुको आहे। हाणे दोस्तों हिन खे कंट्रोल एस सेव कंदासीं, डेस्कटॉप सिलेक्ट करे ऐं हिन खे दोस्तों हिते अची JPG सिलेक्ट कंदासीं, हिन खे सेव कंदासीं। ओके, ऐं दोस्तों हिन खे कट कंदासीं ऐं दोस्तों वरी कंट्रोल O ओपन कंदासीं, या वरी दोस्तों सिंपल फाइल ते अची ओपन ते क्लिक कंदासीं, हिते अची हिन थंबनेल खे ओपन कंदासीं ऐं दोस्तों हिन खे ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं हिन फाइल ते। हिन जी दोस्तों साइज़ नंढी कंदासीं ऐं हिन खे लॻाईंदासीं हिते नंढे थंबनेल में, त जीअं बहितरीन खां बहितरीन पाण कमु करे सघूं। ही दोस्तों तमामु नंढी तस्वीर आहे, इन लाइ ईअं ॾिसण में अची रही आहे, पर दोस्तों ही थंबनेल में बिल्कुलु सही नज़र ईंदी। हाणे दोस्तों हिन ते हिते डबल क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में वञी स्ट्रोक ॾींदासीं हिन खे। तो दोस्तों हिन खे 3 पॉइंट स्ट्रोक ॾींदासीं, हीअं स्ट्रोक ॾियण खां बाद में हिन जी सेटिंग कंदासीं। ऐं दोस्तों हुन खां बाद में हिते तव्हां ॾिसी सघो था त हिन थंबनेल खे शेड वधीक अची चुको आहे, छो त दोस्तों हिन खे पाण नंढो कयो आहे। हिन लाइ दोस्तों हिते अची लेयर ते क्लिक कंदासीं, हिन थंबनेल ते क्लिक करे हिते स्ट्रोक ते अची डबल क्लिक करे हिन शेड घटाईंदासीं, एरो खे बि सिलेक्ट कंदासीं ऐं हिते बि डबल क्लिक करे हिन जो बि शेड घटाईंदासीं। सभिनि खे दोस्तों ईअं सिलेक्ट करे उन्हनि जो शेड घटाईंदासीं। ही दोस्तों असल में पाण थंबनेल मां थंबनेल ठाहे रहिया आहियूं, इन लाइ एतिरी महिनत आहे। असल में दोस्तों पाण ॿिए कंहिं वीडियोज़ लाइ ठाहींदासीं त उहो आसान हूंदो। ही दोस्तों थंबनेल लाइ पाण ठाहे रहिया आहियूं, इन लाइ ही मुश्किल आहे, छो त दोस्तों हिन में पाण थंबनेल पेस्ट कया आहिनि, उन लाइ टाइम वधीक लॻी रहियो आहे। छो त दोस्तों हर शइ पाण पंहिंजी क्रिएट करे रहिया आहियूं, उन लाइ पाण खे टाइम वधीक लॻी रहियो आहे। त दोस्तों हिन खे बि सेट करे चुका आहियूं। हाणे कंट्रोल 0 प्रेस कंदासीं फिट ऑन स्क्रीन। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त थंबनेल बिल्कुलु तयारु थी चुको आहे। हाणे हिन खे कंट्रोल शिफ्ट S कंट्रोल सेव एज़ कंदासीं, डेस्कटॉप सिलेक्ट करे हिन खे दोस्तों JPG सिलेक्ट कंदासीं ऐं हिन खे सेव कंदासीं। हीअ दोस्तों चई रहियो आहे त अॻु में हिन नाले सां थंबनेल सेव आहे, त दोस्तों हिन खे YouTube 1 नालो ॾींदासीं ऐं ओके कंदासीं। ओके, ऐं दोस्तों हिते अची हिन खे प्रीव्यू करे ॾिसंदासीं। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त थंबनेल तयारु थी चुको आहे। उमेदु आहे दोस्तों त अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।